अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं अहम ख़बर ते नज़र विझंदासीं। मौसमियात खाते जो चवणु आहे त चौमासे जो मज़बूत सिस्टम सुभाणे खां सिंध में दाख़िल थी सघे थो। कराची, हैदराबाद, ठट्टो ऐं बदीन ऐं ॿियनि शहरनि में तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि चौमासे जो मज़बूत सिस्टम 14 जुलाई खां सिंध में दाख़िल थी सघे थो। इहो सिस्टम 18 जुलाई ताईं बरक़रार रहंदो। ठट्टे, बदीन, उमरकोट, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि ज़िलनि में 18 जुलाई ताईं बरसात जो इम्कान आहे। तेज़ बरसातुनि सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची सघनि था। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह ऐं ॿियनि ज़िलनि में शहरी ॿोॾि जो ख़दशो आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ जो चवणु आहे त कराची में सुभाणे शाम खां बरसात जो इम्कान आहे। कराची ऐं सिंध जे ॿियनि इलाइक़नि में ईंदड़ 3 खां 4 ॾींहनि ताईं सुठी बरसात थी सघे थी।